रेडियो पाकिस्तान खैरपुर। प्रोग्राम पेश कजे थो अव्हां जो ख़त पहुतो। अस्सलाम वालेकुम सामीन, प्रोग्राम आहे अव्हां जो ख़त पहुतो ऐं प्रोग्राम अव्हां जो ख़त पहुतो में असीं आहियूं अव्हां सां गॾु अफ़साना चन्ना ऐं सैयद अकबर शाह। ही प्रोग्राम अव्हां जे सुणनि समातुनि जे हवाले करे रहियो आहे सैयद बशारत हुसैन। जी सामीन, दिलि मज़ा निकिरनि थियूं अव्हां जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं। अवी जिते बि हुजो ख़ुशि हुजो। जी सर, छा हाल आहे? जी बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं असां तवक़ो कयूं था त असांजा जेके सामीन आहिनि उहे बि ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा। पर अचानक सर्दीअ जो घटिजणु, वरी गरम मौसम थियो थियणु, इन मौसम जे करे माण्हुनि जी तबियत ते ज़रूरु फ़र्क़ु पवे थो ऐं इन जे करे मोहतात रहणो आहे। ऐं इन सीज़न जे विच में मच्छर बि अची वेंदा आहिनि त मच्छरनि खां बि बचिणो आहे। मच्छरनि खां बि बचिणो आहे। ऐं जेकॾहिं सर्दी घटि थिए थी त ईअं सफ़ा न सम्झो त तव्हां सवड़ियूं स्वेटर वग़ैरह विढ़े रखी छॾियो। जी बिल्कुलु, इहे सभु शयूं आहिनि। इन जे करे जेका मौसम बिटी हुजे, माना ॾींहं जो गर्मी, राति जो सर्दी, त उन में वधीक मोहतात रहणो हूंदो आहे माण्हूअ खे। ऐं उन खां बि वधीक ॻाल्हि जेका इंसानी सिहत जे लाइ लाज़मी आहे उहा आहे त हथ धोतल हुजनि। खाइण पीअण खां अॻु में माण्हू सफ़ाई रखे त उहा बहितर आहे। ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमालु करणु घुरिजे, ख़ासि तौर ते जेका कोविड जी सूरत हाल आहे। हा, सभिनी शयुनि खां बचण जो वाहिद तरीक़ो इहो ई आहे। ऐं मास्क जो इस्तेमालु करणु खपे त इंसान पाण बि ख़ुशि रहंदो, ॿिया बि ख़ुशि रहंदा, त हीउ सॼो माहौल संसार जेको आहे हमेशह चाक हूंदो, चङो भलो हूंदो, हैप्पी हूंदो। जी जी जी, हाणे ईंदासीं असां ख़तनि तरफ़। ऐं हीउ जेको सभ खां पहिरियों ख़त मुंहिंजे हथ में आहे इहो असां लिखी उमाणियो आहे जानी बुरड़ा खैरपुर खां। असांजी अदी आहे मूमल, लिखे थी त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। प्रोग्राम अव्हां जो ख़त पहुतो में पहिरियों दफ़ो ख़त लिखी रही आहियां, पर रेडियो पाकिस्तान खैरपुर जा प्रोग्राम शुरूअ खां ई ॿुधंदी रहंदी आहियां, जेके तमामु घणा सुठा हूंदा आहिनि। कुझु वक़्तु अॻु में नशरियात थोरी मतिलबु बुसी असांखे लॻंदी हुई, छो त खैरपुर जा जेके प्रोग्राम हूंदा उहे असांखे घटि ॿुधण में हूंदा, नेटवर्क जा जेके प्रोग्राम हूंदा उहे असांखे ॿुधण में वधीक ईंदा हुआ। पर हिन वक़्तु रेडियो पाकिस्तान खैरपुर जा प्रोग्राम टॉप ते हली रहिया आहिनि। हाणे त कमु पाण ई थी वञे थो, रेडियो ॿुधूं था त कमु पंहिंजो पाण थी वञे थो। जी बिल्कुलु। हिन जो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजी जेका लोकल प्रोडक्शन आहे उहा घटि हूंदी हुई या कुझु मथो प्रोग्राम अचनि पिया त ज़ाहिर आहे रेडियो स्कूल बि हलंदो 2 कलाक इशारो उन्हनि जो ओॾां ई आहे। ऐं मूंखे ख़बर आहे त ॿार स्कूल खां भॼंदा आहिनि त ही उहो ई लॾो आहे त स्कूल बंदि हुजे त भलो आहे। सो बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहियो ऐं तवक़ो कयूं पिया त तव्हां असांखे ईअं ई यादि कंदा रहंदव ऐं तव्हांजो ख़त ईंदो रहंदो, पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कंदा रहंदव। ऐं बिल्कुलु जीअं असांजो बि जेको हाल आहे रेडियो पाकिस्तान खैरपुर जो तव्हां सां हर क़दम ते गॾु आहे ऐं तव्हां प्रोग्रामनि खे पसंदि कयो था, तव्हांजी वॾी महिरबानी। अॻिते बि हीअ लिखे थी त सिलसिला बि तमामु सुठा हली रहिया आहिनि। ख़ासि तौर ते धरतीअ जा लोकगीतनि में हिन हफ़्ते छलेड़े ते असांखे तमामु सुठी मालूमात ॾिनी। शेर ऐं नग़मो मुनवर धारेजे जे आवाज़ में बि ज़बरदस्त हली रहियो आहे। उन खां अलावा ही चवनि थियूं त प्रोग्राम बादे सभा में ख़मीस जे ॾींहुं उर्दूअ में शेर ऐं नग़मो नूरी नाज़ ऐं ज़ाहिद हुसैन जी आवाज़ में बि तमामु सुठो हली रहियो आहे। मजमूई तौर ते रेडियो पाकिस्तान खैरपुर जे प्रोग्रामनि खे हिननि पसंदि कयो आहे। जी बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असांजी कोशिशि आहे त असांजा जेके रवायती सिलसिला आहिनि या प्रोग्राम आहिनि उन्हनि खे वधीक असां अहमियत ॾियूं ऐं छो त तव्हां उन्हनि खे पसंदि कयो था। अक्सर त ईअं थींदो आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके नशर थींदा रहंदा आहिनि सालनि खां वठी, उहे ॼण त इंसान जी ज़िंदगीअ जो हिसो बणिजी वेंदा आहिनि। उन सां यादूं वाबस्ता हूंदियूं आहिनि। जीअं अव्हां जो ख़त पहुतो ई हुयो त इहो बि असांजे दोस्तनि जो काफ़ियुनि जो इसरार हुयो त ॿीहर शुरू थिए
त असां तव्हांजी उन चॉइस खे, तव्हांजी हुकुम खे, तव्हांजी फरमाइश खे आॾो रखी करे असां ॿीहर उहो शुरू कयो आहे। साॻीअ रीति ॿिया जेके प्रोग्राम आहिनि, शेरो ऐं नग़मो वग़ैरह, असां उहे बि रिवाइज़ करे चुका आहियूं। जी, ऐं जॾहिं त ॾिसिजे त शेर ऐं नग़मो बि माज़ीअ जो तमामु बहितरीनु प्रोग्राम रहियो आहे, पर हींअर बि सिंधीअ में बि हली रहियो आहे, उर्दूअ में बि हली रहियो आहे, त महिरबानी उन्हनि खे पसंदि कयो आहे। ख़ासि तौर ते अदी मूमल जी असां ॻाल्हि कयूं पिया, जंहिं ख़त असां न लिखी मोकिलियो हो, त इनखे इहे सिलसिला तमामु घणा पसंदि आहे। जी जी जी। हीउ ॿियो ख़त असां न लिखी उमाणियो आहे, चन्ना ॻोठ ख़ैरपुर खां आहे, निसार अहमद चन्ना, ऐं हीउ बि असांजो मुस्तक़िल ॿुधंदड़ आहे ऐं पंहिंजी राय खां असांखे आगाह कंदो रहंदो आहे। हीउ लिखे थो त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा प्रोग्राम हिन वक़्तु तमामु बहितरीनु हली रहिया आहिनि, सिलसिला ऐं उनखां अलावा म्यूज़िक तमामु सुठी हली रही आहे। ज़रख़ेज़ पाकिस्तान असां ॿुधंदा आहियूं, असांखे तमामु घणो पसंदि ईंदो आहे। गुज़िरियल हफ़्ते तव्हां असांजे ख़त खे शामिलु कयो ऐं असां हिकिड़ी फरमाइश कईसीं अव्हां खां त साईं पाण प्रोग्राम बाज़गश्त में हिकिड़ो ॾींहुं करे, सो हिन हफ़्ते असां प्रोग्राम बाज़गश्त ॿुधोसीं, जंहिंमें मौज़ूआती सिलसिलो आंखें हुयो, तमामु घणो पसंदि आयो असांखे ऐं मजमूई तौर ते रेडियो पाकिस्तान जा प्रोग्राम हिन वक़्तु बहितरीन खां बहितरीन हली रहिया आहिनि। जी बिल्कुलु दादा, तव्हांजी वॾी महिरबानी आहे त तव्हां प्रोग्राम अव्हांजो ख़त पहुतो में बाक़ाइदगीअ सां शामिलु थींदा आहियो, वरी प्रोग्राम असांजा ॿुधंदा बि आहियो ऐं उन्हनि ते तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह बि कंदा आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी आहे। यकीनन असांजूं जेके कावशूं आहिनि, कोशिशूं आहिनि, उहे तव्हांजे लाइ हूंदियूं आहिनि ऐं कोशिशि कंदा आहियूं असां त तव्हां जेका शइ ॿुधणु चाहियो था, पसंदि कयो था, त उहा ई असां हितां पेश कयूं ऐं तव्हांजो हुकुम थियो, बिल्कुलु उहो बाज़गश्त प्रोग्राम में हाज़िर बि थियासीं ऐं इनशाअल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो। ऐं जेको तव्हांजो वधीक ॿियो हुकुम हूंदो, ख़ासि करे जेको तव्हांजो चवणु आहे त असांजा जेके मौसीक़ीअ जा प्रोग्राम आहिनि या ॿिया जेके रवायती सिलसिला आहिनि, उन्हनि ते वधीक तवजो ॾियूं त बिल्कुलु असांजा दोस्त उन तरफ़ तवजो ॾेई रहिया आहिनि। जी सामेन, हिन वक़्तु तव्हां प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो। अव्हांजो ख़त पहुतो ऐं अव्हांजो ख़त पहुतो में असीं अव्हां सां गॾु आहियूं अफ़साना चन्ना ऐं सैयद अकबर शाह। जॾहिं त हीउ प्रोग्राम अव्हांजे समातुनि जे हवाले करे रहियो आहे सईद बशारत हुसैन, ऐं अव्हां हिन प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियो त असांजो ॾसपतो इंतिहाई आसान आहे। इंचार्ज प्रोग्राम अव्हांजो ख़त पहुतो, मार्फत स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर। इन ॾस पते ते प्रोग्रामनि जे हवाले सां तव्हां पंहिंजी राय ऐं तजवीज़ूं असां न लिखी उमाणे सघूं था, त जीअं असां उन्हनि खे शामिलु कयूं अव्हांजे पंहिंजे ई प्रोग्राम अव्हांजो ख़त पहुतो में। जी हाणे वरी ख़तनि तरफ़ हलंदासीं ऐं हीउ ख़त मुंहिंजे हथ में आहे जेको असां न लिखी उमाणियो आहे। ॻोठ नूर ख़ान लगारीअ खां अब्दुल वहीद लगारी ऐं मोहम्मद सुहेल लगारी। ही भाइर लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। असां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा सभई प्रोग्राम शौक़ु ऐं पाबंदीअ सां ॿुधंदा आहियूं। अव्हां नेट ते नशरियात शुरू करे असांजी पुराणी ख़्वाहिश पूरी कई आहे ऐं असांजी हिकु ॿी ख़्वाहिश आहे त प्रोग्राम मोतिन माला खे ॿीहर शुरू कयो। जी बिल्कुलु, तव्हांजी महिरबानी। असांजी इहा कोशिशि बि हुई त काफ़ी दोस्त चाहिनि पिया त जेकॾहिं मीडियम वेव्स अञा बहाल न थियो आहे त जेके असांजा परे परे जा लिसनर रहियो आहे त उहे चाहिनि पिया त असां ताईं नशरियात पहुचे। त पोइ असां सोचियोसीं त दोस्तनि जी जेका राय आहे उनखे अहमियत ॾींदे उनखे नेट ते आंदोसीं ऐं हाणे परे परे ताईं छा बल्कि मुल्क खां ॿाहिरि बि असांजा जेके लिसनर आहिनि पूरी दुनिया में ॿुधनि पिया ऐं पंहिंजी राय खां असांखे आगाह बि कनि पिया। उन्हनि जूं यादूं, उन जूं हितां जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि माण्हुनि खे हिकु दफ़ो ॿीहर यादि ईंदियूं त कहिड़ी रीति पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे शहर में, पंहिंजे मुल्क में हिते रहंदा हुया। त हमेशह असांजे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जी इहा कोशिशि रही आहे त असां पंहिंजे मारोड़नि जहांगीरनि ताईं उहे सभु यादूं, उहे सभु रवायती ऐं सकाफ़ती ॻाल्हियूं जेके आहिनि विरसे वारियूं उन्हनि ताईं पहुचायूं। जीअं सवेर ख़त पढ़ियो तव्हां त उन में सिलसिले छरड़े जी तमामु घणी ॻाल्हि थियल हुई ऐं उनखे पसंदि कयो वियो। हाणे अॼु जे जनरेशन खे जेकॾहिं छलड़ो चइबो त सोचींदा त इहो छलड़ो छा थींदो आहे या बंदड़ो छा थींदो आहे। त उन्हनि ताईं असां कोशिशि कंदा आहियूं त इहे रवायती शयूं हिकु दफ़ो ॿीहर पहुचनि। त बहरहाल असांजी कोशिशूं तव्हांखे पसंदि आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी। अॻिते ही लिखनि था त प्रोग्राम सुहिणी धरती अॻे खां हाणे तमामु बहितर थी वियो आहे। अली बख़्श मरीअ जी महिनत ऐं पेशकश
मिसाली आहे। जी बिल्कुलु, अली बख्श मरी साहब इंतिहाई महिनती माण्हू आहे ऐं दिलचस्पी वठे पियो प्रोग्राम में, ख़ुदि बि मौजूदु हूंदो आहे, ॿियनि दोस्तनि खे बि पाबंद कंदो आहे। ज़ाहिर आहे भलो या ढिलो उहा त बाद जी ॻाल्हि आहे, पहिरियों हूंदी आहे मौजूदगी। माण्हू मौजूद त हुजे। हाणे जॾहिं पाण मौजूदु हूंदो त पोइ नंढड़ी शइ खे बि बहितर करण जी कोशिशि कंदो। त असांजा दोस्त जेके बि आहिनि, असांजी हिन वक़्तु टीम आहे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जी पूरी टीम, पंहिंजे पंहिंजे शोबे में रही करे तमामु घणी कोशिशि करे रहिया आहिनि त जीअं असां हिकु दफ़ो ॿीहर साॻी रवायती जेका असांजी ॻाल्हि आहे या असांजी हैसियत आहे उनखे मंझराए सघूं। जी, ही ॿियो ख़त आहे जेको असां न लिखी माणियो आहे, केटी शाह वेले खां इलाही बख़्श जतोई। ही भा चए थो त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा सभई प्रोग्राम हाणे अॻे खां वधीक ख़ूबसूरत थी विया आहिनि, ख़ासि करे सुहिणी धरती, मारूवड़ा, बादे सबा, नओ सिज, बाज़गश्त प्रोग्राम। सुहिणी धरतीअ में दास्तान नशर कयो त बहितर थींदो। प्रोग्राम सुहिणी धरतीअ में अव्हां जेका तब्दीली कई आहे उहा साराह जोगी आहे। महिरबानी करे टेलीफ़ोन वारो फरमाइशी प्रोग्राम हेलो रेडियो बंदि कयो, छो त उन में मख़सूस यानी कुझु ॿुधंदड़ आहिनि जेके रोज़ाना शामिल हूंदा आहिनि। राति जो 9-10 ते प्रोग्राम मोतिन माला शुरू कयो त महिरबानी थींदी। जी अदा, बिल्कुलु। हाणे सुभाणे जो को ख़त लिखे त प्रोग्राम अव्हां जो ख़त पहुतो में उहे मख़सूस चंद माण्हू शामिल थियनि था, ॿिया नथा थियनि, इन करे प्रोग्राम बि बंदि कयो। त इन में प्रोग्राम जो ॾोह त कोई कोन्हे को न जी, इन में तव्हां बि शामिल थी वञो। त जेकॾहिं हेलो रेडियो ख़ैरपुर में तव्हां शामिल न आहियो त ॿियनि खे ॿुधो तव्हां। ज़रूरी न आहे त हर जाइ ते असीं हुजूं त ठीकु आहे, न हुजूं त उहा ॻाल्हि ई ख़तमु थी वञे, ईअं नाहे कबो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी कंहिं मजबूरीअ सबबु या शौक़ु तव्हांखे न आहे, हेलो रेडियो ख़ैरपुर में शामिल नथा थियो त ठीकु आहे, तव्हां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल थियो पिया, पंहिंजे राय खां बि आगाह कयो पिया, त असां तव्हांखे वेलकम कयूं पिया। त तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां ॿुधो पिया। बाक़ी मजमूई तरह सां जिन प्रोग्रामनि जी तव्हां तारीफ़ कई आहे उनजे लाइ बि असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं त तव्हां असांजे प्रोग्रामनि खे बाक़ाइदगी सां ॿुधो पिया, पसंदि कयो पिया। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं जीअं हिन भाउ ॻाल्हि कई आहे मोतिन माला जे हवाले सां, ऐं सवेर बि हिकिड़ो असांजो भाउ हुयो जंहिं ॻाल्हि कई मोतिन माला जे हवाले सां। जेकॾहिं 7 वारे चंग में बिजली असांखे मिले थी पई त पोइ हेलो रेडियो ख़ैरपुर खे असां हेठि खणी ईंदासीं त 9-10 ते असां मोतिन माला बि शुरू करे सघूं था। यानी ईअं खणी चइजे त बिजलीअ जे न हुजण जे करे थोरी बिल्कुलु इहा मोतिन माला खे वरी शुरू करण जी असां वटि ॻाल्हि ज़रूरु मौजूदु आहे, राय असां वटि आहे, कोशिशि कंदासीं, पर फ़िलहालु कमिटमेंट असां नथा कयूं, छो त जेकॾहिं बिजली न आहे त पोइ असांखे जेके ॿिया प्रोग्राम नशर नथा थियनि त उन्हनि खे वरी अॻिते पुठिते खणी ईंदा आहियूं त जीअं उन्हनि खे असां नशर करे सघूं। जी, ही ख़त तव्हां ॾिसो मुंहिंजे हथ में। हा, बिल्कुलु रवायती ख़त आहे। हिकु दफ़ो ॿीहर ॻाढ़ी मस सां लिखियलु असांजो ख़त पहुतो आहे असां ताईं, ॻाढ़ी ऐं ब्लू पेन। हा बिल्कुलु। ऐं हिन में पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई आहे, हिननि ॾाढियूं दिलियूं बिलियूं ठाहियूं अथऊं, डिज़ाइन बि आहिनि, मथे वण टिण बि आहिनि। त इहो सिलसिलो अॻिते वधंदो इनशाअल्लाह। इन्हनि वणनि ते पखी बि विहंदा, लातियूं बि लवंदा, वरी गुल बि फुटंदा। हा बिल्कुलु। त इहो सुठो हिकिड़ो रुझान आहे ऐं शख़्सियत जी ख़बर पवंदी आहे त जंहिं ख़तो असां उमाणियो आहे त उहो कहिड़ी शख़्सियत जो मालिक आहे, उनजी सोच कहिड़ी आहे, उनजे ज़हन में कहिड़ा वीचार आहिनि, त उनजी सॼी लिखत मां तहरीर मां अंदाज़ो थी वेंदो आहे। असां भलीका चऊं था इन्हनि खे। कंहिंजो ख़त आई? जी, ही आहिनि ठरी मीरवा खां मोहब्बती मोहम्मद रफ़ीक शरबलोच, मोहम्मद पीरल शरबलोच, मोलाई फ़कीर मिठू ख़ान शरबलोच। जी जी जी। ही भाइर लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सभ खां पहिरियां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे पूरी टीम खे सलाम। वालेकुम अस्सलाम। बहितरीन रेडियो स्टेशन, तमामु लाजवाब। अहम ॻाल्हि त रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर कॾहिं थो मीडियम वेव ते अचे, इहो ज़रूरु ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। ॿी ॻाल्हि इहा आहे त रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर में घणे हद ताईं प्रोग्राम मुतासिर थियनि था बिजलीअ जे करे। तव्हां इन सिलसिले में का कोशिशि वठो। तव्हांजा प्रोग्राम गौर सां ॿुधंदा आहियूं, मगर असां ताईं नशरियात साफ़ न पई ॿुधण में अचे, उन जे लाइ का रहनुमाई कंदा। ऐं उनखां अलावा ही लिखनि था त प्रोग्राम सुबुह खां राति ताईं ॿुधंदा आहियूं। प्रोग्राम सुहिणी धरतीअ में सिलसिलो पुछो पहाड़नि खां
बहितरीनु हली रहियो आहे। उन खां अलावा शेर ऐं नग़मे खे बि हिननि तमामु घणो पसंदि कयो आहे। चवनि था त मुनवर धारे जे मेज़बानीअ में हीउ प्रोग्राम तमामु घणो लाजवाब हली रहियो आहे। प्रोग्राम परख जे लाइ बि चवनि था त मुनवर धारे जे हवाले कयो वञे त तमामु सुठो थींदो। बाक़ी मजमूई तौर ते रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा प्रोग्राम तमामु बहितरीनु हली रहिया आहिनि। जीअं त काफ़ी दोस्त आहिनि ऐं हर कोई दोस्त पंहिंजे वितार, पंहिंजे इल्म आर, पंहिंजी अहलियत आर कोशिशि करे पियो। जेकॾहिं असां सभु प्रोग्राम कंहिं हिकिड़े माण्हू ॾींदासीं त पोइ उन्हनि सां इंसाफ़ न करे सघंदो। इन जे करे घटि प्रोग्राम हूंदा उन्हनि खे त उहे उन ते वधीक महिनत कंदा ऐं हिकिड़ो पाण में प्रोफेशनल कॉम्पिटिशन बि हिकिड़ो पैदा थी वेंदो आहे त फलाणे प्रोग्राम में हेतिरा ख़त अचनि पिया या हेतिरा दोस्त हुन में शिरकत कनि पिया या हेतिरनि जी राय खे अहमियत ॾिनी वञे थी त उहो ॿियो दोस्त बि कोशिशि कंदो आहे। तव्हां चओ था त नशिया तव्हां ताईं चिटी न पई पहुचे, पर हाणे जॾहिं खां वठी इंटरनेट ते असांजो अची वियो आहे, स्ट्रीमिंग ते अची वियो आहे चैनल, त तव्हां स्ट्रीमिंग ते सुठी तव्हांखे क्वालिटी मिली सघे थी, तव्हां उन ते ॿुधी सघो था। ऐं मीडियम वेव्स जे लाइ तव्हां चयो आहे बिल्कुलु उहे बि कोशिशूं जारी आहिनि, पर अहिड़े क़िस्म जी तारीख़ असां तव्हांखे कोन ॾींदासीं त फलाणी तारीख़ ते इहो शुरू थींदो। बाक़ी तव्हां सोणी धरतीअ में प्रोग्राम जी ॻाल्हि कई आहे, अॻ में बि कंहिं दोस्त ख़त लिखियो हुयो ऐं उन चयो त हिन में दास्तान शुरू कया वञनि, त सवेर बि मुंहिंजी अली बख़्श सां ॻाल्हि ॿोल थी हुई ऐं असांजी कोशिशि आहे त कुझु नवां दास्तान इन में शामिलु कजनि नवनि आवाज़नि में, ऐं हिकु ॿ असांखे सुठो मिलियो बि आहे, उन ते असां कमु कयूं बि पिया ऐं तमामु जल्द तव्हांखे इहा दास्तान जेके आहिनि, जेका सूरमा आहिनि सूरमियूं, उन्हनि जे मुतलिक़ बि तव्हांखे बाक़ाइदगीअ सां असां ॼाण ॾींदासीं ऐं पंहिंजे प्रोग्रामनि में उन्हनि खे शामिलु कंदा रहंदासीं। जी, हीअ आहे भाउ ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ ख़ान शंबाणी खां सिकंदर अली शंबाणी। हीअ चए थो त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं अकबर शाह साहिबु, अव्हांजो ख़त पहुतो बहितरीनु प्रोग्राम आहे जेको बहितरीनु तरीक़े सां हली रहियो आहे। सुहिणी धरतीअ में सिलसिलो पुछो पहाड़नि खां तमामु बहितरीनु हली रहियो आहे। शेर ऐं नग़मे खे बि मुनवर धारे जे मेज़बानीअ में हिननि पसंदि कयो आहे। हीअ चवनि था त प्रोग्राम मारवड़ा में सिलसिलनि जी खोट आहे, इन तरफ़ गौर कंदा। बाक़ी मजमूई तौर ते रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा प्रोग्राम बहितरीनु हली रहिया आहिनि। जीअं त प्रोग्राम प्रोड्यूसर जेको आहे मारवड़ा जो, असां उन ताईं इहे तव्हांजी ॻाल्हि पहुचायूं था ऐं उहे बि ज़रूरु सोचींदा त पंहिंजे हिन प्रोग्राम में कुझु सिलसिला शामिलु करे सघनि त जीअं तव्हांजे पसंदीगीअ जो हीउ प्रोग्राम बि मर्कज़ बणिजी वञे। हीअ ख़त आहे मुंहिंजे हथ में जेको लिखी उमाणियो आहे असांजे पकी खुईअ खां सजावल चन्ना। अच्छा। हीअ चवनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी अफ़साना मुंहिंजे ख़त खे प्रोग्राम में शामिलु कंदा त महिरबानी थींदी। मां रोज़ानो अव्हांजा प्रोग्राम शौक़ ऐं पाबंदीअ सां ॿुधंदो आहियां। अफ़सोस आहे जो बिजलीअ जी लोड शेडिंग जे करे रेडियो प्रोग्राम मुतासिर थी रहिया आहिनि, उन लाइ इहो मसइलो हल कयो वञे। सुहिणी धरती प्रोग्राम जो वक़्तु वधायो वञे। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा प्रोड्यूसर वाकई महिनत कनि था ऐं अॻिते चवनि था त राति जो 8:30 नओं प्रोग्राम शुरू कंदा त बहितरु थींदो। जी बिल्कुलु दादा, असां कोशिशि कयूं पिया त को प्रोग्राम शुरू कजे। बाक़ी जंहिं टाइम ते असांखे नेटवर्क जा प्रोग्राम मिलनि था त इहो मसइलो बि थींदो आहे त उन्हनि खे बि एडजस्ट करिणो हूंदो आहे। ऐं इन ई टाइम ते मुर्कुनि जी महकार बि रखियल आहे। हा हा, उहो बि आहे, पर कॾहिं कॾहिं ॾिसो पिया त उहो प्रोग्राम बि असांजो मुतासिर थिए पियो। त बहरहाल तव्हांजी तजवीज़, तव्हांजी राय ॾाढी बहितरु आहे, इन ते बि सोचे सघिजे थो ऐं जेकॾहिं मौक़ो मिलियो त ईअं बि थींदो। बाक़ी तव्हां मजमूई तरह सां प्रोग्रामनि खे सारायो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम में शामिलु थिया आहियो, तव्हांखे असां भलीकार चऊं था ऐं इनशा अल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो। सखर खां आहे नाइला तबसुम। हीअ चए थी त रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा प्रोग्राम नेट ते ॿुधी ॾाढी ख़ुशी थी। अवां ॿियनि रेडियो स्टेशन जीअं पंहिंजे लाइव प्रोग्राम जी वीडियो हलायो त बहितरु थींदो। अवां प्रोग्राम सुहिणी धरतीअ में सिर्फ़ु मर्द फ़नकारनि खे शामिलु कयो था, औरत फ़नकारनि कहिड़ो ॾोह कयो आहे। हीअ अॻिते चए थी त छा औरतूं आबादगार ऐं ॻोठाणियूं न आहिनि? छा औरत ज़मीन जो कमु नथी करे? प्लीज़ औरतुनि खे बि नज़रअंदाज़ न कयो। जी बिल्कुलु, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। रेडियो पाकिस्तान जो प्रोग्राम आहे ज़रख़ेज़ पाकिस्तान, 2 वॻे मंझंदि जो नशर थींदो आहे ऐं तव्हां उन में ॿुधी सघो था त असांजो जेके सॼे मुल्क मज़ा जेके ख़वातीन आहिनि उहे शामिलु थियनि पियूं ऐं ज़ाहिर आहे ज़राअत जो हूअं त ज़िंदगीअ जे हर शोबे में ख़वातीन जो
पंहिंजो किरदारु रहियो पंहिंजो आहे। किरदारु आहे। अधु हिसो त मां न चवंदुसि, पर ईअं सम्झां थो मां त 70% उन्हनि जो कंट्रीब्यूशन आहे। पर एग्रीकल्चर ज़रात जो जेको शोबो आहे उन में त ख़वातीन जो तमामु घणो हथु आहे। ऐं वाक़ई मां ख़ुदि इन शइ जो हामी आहियां त जेकॾहिं ख़वातीन जी बि उन में शमूलियत हुजे त ॾाढी बहितर ॻाल्हि आहे। ऐं बहरहाल ज़रखेज़ पाकिस्तान में ख़वातीन शामिलु थियनि पियूं त इहो सिलसिलो शुरू थी वियो आहे, त इनशाला अॻिते बि वधंदो। जी, हाणे हलंदासीं पोस्ट कार्डनि तरफ़, पर उनखां अॻु असां वरी वरजाईंदासीं पंहिंजी उन ॻाल्हि खे त असांजा महिरबान जेकॾहिं ख़त लिखणु चाहिनि त हू ख़त लिखी सघनि था। उन जे लाइ ॾसपतो इंतिहाई आसान। इंचार्ज प्रोग्राम अव्हांजो ख़त पहुतो, मार्फत स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर। इन ॾसई पते ते हू प्रोग्रामनि जे हवाले सां पंहिंजी राय ऐं तजवीज़ूं असां न लिखी उमाणे सघनि था। ऐं वरी ईंदासीं पोस्ट कार्डनि तरफ़। ऐं हीअ पोस्ट कार्ड मुंहिंजे हथ में आहे जेको असां न लिखियो मोकिलियो आहे पनो आकिल खां अली गोहर महर। हीअ भाउ चए थो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे पूरी टीम खे असां सलाम पेश कयूं था। वालेकुम अस्सलाम। ऐं चए थो त हैलो रेडियो ख़ैरपुर में कलीमुल्ला शेख खे घटि में घटि 2 ॾींहं तव्हां प्रोग्राम करण जी इजाज़त ॾियो। बाक़ी प्रोग्रामनि जे हवाले सां ही लिखे थो अॻिते त सुहिणी धरती अव्हांजी फरमाइश ऐं नओं सिज तमामु बहितरीनु हली रहिया आहिनि। जी जी, अदा कलीमुल्ला शेख साहब असांजो मेहनती प्रोड्यूसर आहे ऐं तमामु घणो हुन ते वज़न आहे अॻ में ई। ऐं तव्हां चओ था त हीअ बि जंड जी चकी हुन जे मथां रखिजे त इहो वज़न कोन खणी सघंदो एतिरो। सो फ़िलहालु जेतिरो कमु हले पियो त बहितरु आहे। ऐं वरी ॿिया बि इनशाला प्रोग्राम आहिनि उन तरफ़ बि तवजो ॾियनि पिया, त इनशाला हीउ सिलसिलो हले पियो। जी जी, ही ॿियो पोस्ट कार्ड आहे जेको ॻोठ ज़वार ग़ुलाम मोहम्मद उॼण खां सलीम अली उॼण, गौस बख़्श ऐं कलंदर बख़्श उॼण। ही भाइर चवनि था त प्रोग्राम हैलो रेडियो ख़ैरपुर जी टाइमिंग तब्दील कयो। जी हुकुम कयो, कॾहिं कयूं? इहो न लिखियो अथऊं। अच्छा, जंहिं महिल बिजली न हुजे उन वक़्तु हलायूंसि। ठीकु आहे। ही ॿियो पोस्ट कार्ड आहे हिकु ॾिसो न अलाह अलाह करे चवंदा त प्रोग्राम नशर थी वञे, हाणे उहो बि टाइम चेंज करे छॾियऊं त पोइ त हाणे अलाए छा थींदो। जी, ॻोठ कादिर बख़्श जतोईअ खां आहे अकरम अली सरगाणी ऐं गुलज़ार अली सरगाणी। ही भाइर चवनि था त प्रोग्राम नओं सिज असांखे तमामु घणो पसंदि आहे ऐं टॉप ते हली रहियो आहे। जी जी, ही ॿियो पोस्ट कार्ड आहे ॻोठ नबी दार भंबरो खां इमाम ॾिनो भंबरो। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे पूरी टीम खे सलाम चऊं था। वालेकुम अस्सलाम। ऐं प्रोग्राम नओं सिज में अमर इक़बाल जे कंपेयरिंग खे हिननि तमामु घणो सारायो आहे। महिरबानी अदा। नारे खां आहे अब्दुल जब्बार शर। ही चए थो त रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा सभु प्रोग्राम सुठा हली रहिया आहिनि। प्रोग्राम हैलो रेडियो ख़ैरपुर बि तमामु सुठो हली रहियो आहे ऐं असांखे तमामु घणो पसंदि आहे। मजमूई तौर ते हिननि रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे प्रोग्रामनि खे पसंदि कयो आहे। जी, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजा प्रोग्राम ॿुधो पिया ऐं पंहिंजी राय खां बि आगाह कयो पिया। जी, हीअ आहे ॻोठ रोहल ख़ान जाफ़रीअ खां इरफ़ान अली जाफ़री मुज़म्मिल। ही भाइर चवनि था त सभिनी खे असांजे तरफ़ां सिक भरियो सलाम हुजे। वालेकुम अस्सलाम। अॻिते चवनि था त हैलो रेडियो ख़ैरपुर लाइव नशर कयो ऐं प्रोग्राम नओं सिज में का टाक को सिलसिलो रखो त जीअं उन में असां जवाब शामिल कयूं। या सवाल कयो या अहिड़े क़िस्म जो न लिखियो आहे। जी बिल्कुलु, हिन जो चवण जो मतिलबु आहे जीअं अॻे असां कंदा हुआसीं त अॼु जो सवाल अहिड़े क़िस्म जी त जीअं उन में शमूलियत थी वञे। जी बिल्कुलु अदा, कंहिं ॾींहुं इहो बि मौज़ूआती प्रोग्राम रखी सघिजे थो ऐं तव्हां मजमूई तरह सां प्रोग्रामनि खे पसंदि कयो पिया। तव्हांजी तजवीज़ूं पहुतियूं असां ताईं, तव्हांजी वॾी महिरबानी। जी, त पोइ इन ते प्रोग्राम अव्हांजो ख़त पहुतो जो वक़्तु बि रसी रहियो आहे पंहिंजी पुॼाणीअ ते। हाणे मोकिलायूं पंहिंजी महिरबानी। जी बिल्कुलु। त पोइ अफ़साना चन्ना, सैयद अकबर शाह ऐं सैयद बशारत हुसैन खे ॾींदा इजाज़त। वरी मिलण ताईं सिक सलामत, साथ सलामत।